बदिन रिपोर्ट शफी जोड़े जो इसराइल तरफां फलस्तीन ते हमला करे बेगुनाह मुसलमानन के शहीद करण खिलाफ जमायत इस्लामी पारान قاضيه वाक ايوان صحافت ताईं रैली कढी सख्त एहतजाज कयो। तफ़सील मौजूद बदिन में जमायत इस्लामी के सूबाई रहनुमा मौलाना अब्दुल कुद्दूस दानी, सैयद अली मुरादन शाह, सैयद अली मर्दान शाह, मोहम्मद मूसा मंसूरी मला, मौलवी गुलाम रसूल अहमदानी, मौलवी फतेह खान मेहरी, गुलाम रसूल बलेदी जी अगवाणी में फलस्तीनी मुसलमानन सां यकजहती तौर قاضيه वाक पुल खां ايوان صحافت ताईं रैली कढी सख्त एहतजाज कयो। उन मौके ते ايوان صحافت आरो अगवाणनि खिताब कंदे चयो त रमज़ान शरीफ जे बलारे महीने में ईद वेझो ईंदे ई इसराइल तरफां बेगुनाह फलस्तीनिन ते हमला करे मासूम ॿारनि, औरतुनि ऐं बुजुर्गनि खे शहीद कयो पियो वञे। मस्जिद ते बि हमला करे नमाज़िन खे शहीद कयो वियो आहे। मुक़दस जायुनि ते हमला करण करे मुसलमाननि जी दिल आज़ारी थी आहे, जंहिं जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। हुननि चयो त मुसलमान मुल्कनि खे इसराइल जी जराजियत, ज़ुल्म, बर्बियत जो नोटिस वठणु घुर्जे ऐं इसराइल ख़िलाफ़ फौरी तौर कार्रवाई कई वञे।